नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सीतारोड में खबर ईंदा तो सीता में जश्न ईद मिलाद النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में अंजुमन गुलामान قلندر पारां सालाने درود शरीफ की महफिल साईं रहमानी सरकार के आसन में SOP तहत मुनक़िद कई वई, जंहिंमें 1 अरब दरूद पाक, 14 खत्मुल कुरान, 2 दलाइल अल खैरात जे इज्तिमाई दुआ, सूफियानी रूहानी जमायत अंजुमन गुलामान قلندر वेलफेयर जे रूहानी सरवान सैयद गुलाम हैदर शाह قلندری आफ कुंडरी जिन्हें घुरण फरमाई। मजहबी इंतहा पसंदी ऐं फिरके वारियत के मात ॾींदड़ सूफियानी तंजीम में 90 सैकड़ों नौजवाननि जो अंग बि शरीक, जंहिंमें सीता समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां बड़े तइदाद में माण्हू शिरकत कई। प्रोग्राम जे बाक़ायदे शुरुआत दरगाह के गुसल ॾेई चादर चाढ़े तिलावत कलाम पाक सां कई वई ऐं नात ख़्वानी पिण कई वई। आयल महिमाननि खे टोपिन, लुंगिन, अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते अंजुमन गुलामान قلندر वेलफेयर सिंध जे रूहानी सरवान सैयद गुलाम हैदर शाह قلندری ख़िताब कंदे चयो त दोस्तो, अंजुमन गुलामान قلندر जो माण्हुनि जे वॾे हजूमन सां पूरो रबिउल अव्वल महफ़िलूं थियूं ऐं इंशाअल्लाह ईंदड़ महीने बि एॾियूं ई महफ़िलूं थींदियूं। सो तव्हां सम्झो इन जे पुठियां को अज़ीम फ़िक्र आहे, का मालकी आहे जो हिननि महफ़िलुनि में वॾे तइदाद में माण्हुनि जी शिरकत थिए थी। आख़िर में आयल महिमाननि खे लंगर करायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।